हिते बलोच चौकुड़ी कब्रस्तान आहे मेमणगोड़ जे भरिसां हिते बीठा आहियूं। ही मल्हीर जो उहो बदकिस्मत कब्रस्तान आहे जंहिं लाइ मकली खां पोइ ही वॾे में वॾो कब्रस्तान मल्हीर में, लेकिन हिन खे का फैसिलिटी कोन्हे। हिते कब्रस्तान त तमामु वॾे एराज़ी ते हो, बहरहाल हिन खे छा कयो वियो त जिथे किथे कब्ज़ा ग्रुपनि कब्ज़ो करे ज़मीननि जे मथां वालार करे छॾियो आहे। कब्रस्तान जे अंदरि रस्ता ठाहे छॾिया आहिनि, जेके वॾियूं वॾियूं क़बरूं आहिनि सो उहे वञी बचियूं आहिनि। बाक़ी ही भरियल कब्रस्तान ॾिसो त 500 साल पुराणो कब्रस्तान जेको आहे उहो अॼु हिकिड़ो वीरान ऐं पंहिंजो बेहाल लॻो पियो आहे। गवर्नमेंट हिन जे लाइ न को कंपाउंड वाल, न को हिन जे लाइ जेको आहे बचाइण जे लाइ कुझु करे रहियो आहे। हीउ कब्रस्तान तव्हांखे ॾेखारींदासीं जेको क़दीमी कब्रस्तान आहे। ॻोठ वारनि खां, इलाइक़े वासियुनि खां इहो पुछंदासीं त हिन कब्रस्तान सां आख़िर उहो कहिड़ो मसइलो आहे जेको विच में रस्ता ही गाॾियूं वञनि पियूं। मां ॾिसो पिया त कब्रस्तान जे अंदरि माना क्रॉस कयूं, ही कचा रस्ता जिथे किथे ठाहे छॾिया अथनि। ऐं हिन कब्रस्तान जो आख़िर उहो कहिड़ो मसइलो आहे जंहिंखे बेध्यानी गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां बेध्यानी अॼु ताईं हिन जो को सार संभार थियल कोन्हे। हितां पुछंदासीं, इलाइक़े वासियुनि खां कोशिशि कंदासीं त हू असांखे ॿुधाइनि त हिन कब्रस्तान सां आख़िर कहिड़ो मसइलो ऐं वेदन थियल आहे। जी साहब, ही कब्रस्तान केतिरो अर्सो पुराणो आहे? ये सर 400-500 साल पुराणो। 400-500 साल जी। एराज़ी में ये सर 44 एकड़ है। 44 एकड़। तो हिते छा आहे? मां साईं चौकीदार जी। हिते पोइ हितां ही जेका ऑफिस ठहियल आहे ही छा जी ऑफिस आहे? ही असांजे गवर्नमेंट असां हिकु ऑफिस जेकी रिहाइश लाइ को ऑफिसर असां इंचार्ज ईंदा आहिनि, ऑफिसर ईंदा आहिनि उन्हनि जे वेहण लाइ। पोइ ऑफिसर वग़ैरह ईंदा आहिनि? जी जी ईंदा आहिनि। पोइ ही कब्रस्तान गवर्नमेंट जे हिसाब सां लिखत में आहे? गवर्नमेंट जी जी गवर्नमेंट जे रिकॉर्ड में, गवर्नमेंट जे हवाले असां बि गवर्नमेंट जी तरफ़ां सिंध कल्चरल डिपार्टमेंट आसार क़दीमा। जी जी। तो जंहिं ॾींहंनि में साईं सरदार शाह जेको आहे मिनिस्टर हुयो, जी जी जी, उन ॾींहं में सरदार शाह काफ़ी भेरा हिते पोइ आयो कॾहिं? हुन जे दौर में कुझु कम बि थियो हुयो सरदार शाह। जी जी। अच्छा, हाणे को मसइला मसाइल तव्हांजे लाइ? मसइला असांजा मेन इहे आहिनि की हिकिड़ो बिजलीअ जो हुअणु लाज़मी आहे ऑफिस में, ॿियो पाणी जो हुअणु लाज़मी आहे। पाणी बिजली इहो की माण्हू हिते को माना पौधा टिण लॻाए या बिजली अहिड़ी को लाइट थी लॻाए, छो राति जो असांखे हिते हलण में थोरी तकलीफ़ थींदी आहे। हर तरफ़ अंधेरो हूंदो आहे, असांखे त 24 घंटा कब्रस्तान जो ख़्यालु रखिणो आहे। इन जे करे बिजली जो थोरो हुअणु लाज़मी आहे। बाक़ी हे हदबंदी लॻल आहे तारनि जी, हे जेके बि चारों तरफ़ कब्रस्तान जी हदबंदी आहे तारूं, पर इहे गर्मीअ में इहे बि सड़ी किरी विया आहिनि खंभा कुझु। ऐं अल्लाह करे गवर्नमेंट असां बि मुतालबो करियूं था कुझु दीवार वीवार लॻाए ताकी हिन जी सेफ्टी थिए, छो सेफ्टी वॾी चीज़ आहे, हीअ वॾी क़ीमती चीज़ूं आहिनि। ड्यूटीअ ते बि जेको उहो करे पियो, हेर भाउ आहे हुन जॻह ते 24 घंटा हाणे असां हिते ई वेठा कयूं, 24 घंटा ते नालो। हीअ रोड इलाही पुराणो आहे वाह। असां जीअं पैदा थिया आहियूं उन टाइम खां वरी मुंहिंजे वॾड़े जी ड्यूटी उन वरी रोड ई हले। अवां छा था चओ त इन खे कंपाउंड वाल निकिरे त बहितर थींदो? इहो कंपाउंड वाल हिन कलीमल लाशारी करायो न सीधो हितां वॾो सोलंगी स्टाफ था करे, पर हे जे साहब खां सचो त दीवार हणा, साहब जे दीवार हणाईंदा त पोइ हीअ ख़राबु थी वेंदो, नज़ारो ॾिसण में कोन ईंदो। इहा असां जा पुना आहियूं, असांजा माइट बि आहिनि, उहो बि चवंदा असीं ईअं ॾिसूं था त माना कब्रस्तान आहे पुराणो। बाक़ी हाणे बनाइण न बनाइण उहो गवर्नमेंट जो कमु आहे, उहो पंहिंजो क़दीमी उहो गवर्नमेंट जो कमु आहे। असीं ईअं ॾिसूं था क़दीमी त माना पुराणो आहे, असीं ईअं ॾिसूं था त इहो जीअं हींअर ॾिसूं पिया ईअं ॾिसूं पिया, असांखे यादगिरी कोन्हे त वॾनि माण्हुनि जूं बि क़बरूं आहिनि जेके वॾा वॾा जीअं बादशाह वग़ैरह या शहज़ादा उहो आहिनि, उहो सभु लिखत आहे, तारीख़ आहे, लिखत आहे अंदरि। हा सभु आहे कब्रस्तान। न हिन में ॿई आहिनि, आम बि आहिनि और शाहिद माण्हू आहिनि, उन जी तारीख़ूं आहिनि, पुराणो आहे। 100 साल खां क़दीम पुराणो आहे कब्रस्तान। इहे आहिनि 3 जॻह ते, हिकिड़ो उहो चोखंडी चवंदा आहिनि, इहे असां चवंदा आहियूं चोखंडी कब्रस्तान आहे, चोखंडी खां क़दीमी आहे। असल में इन जी देखभाल थोरी घटि आहे, छाजे करे पोइ हाणे अफ़सर या कमनि इन खे वण लॻाइनि, सुठी ख़ूबसूरती बनाइनि ताकी माण्हू अचनि ॾिसनि, ॿार जो को अंदरि हिते जो, त उहा उन खे करणु खपे। पर हाणे गवर्नमेंट कंदी, असां त इहो ॾिसंदा आहियूं। बाक़ी रोडनि, हे त ॻोठ जो पुराणा रोड आहिनि, इन विच मां असल वेंदो उहो अॼु न आहे। इन कम से कम आऊं त बिने जा त असां जीअं जा आहियूं पुना आहियूं इहो ई रोड आहे, ॿियो घसब कोन्हे असांजो। हिन विच मां हिन जो कमु आहे न, ॿिन्ही पासे बंदि करे विच मां रोड ॾेई छॾीनि,
ताहिर साहब जे टाइम ते असांजे पूरी लाशर साहब केरु आहे? छा आहे उहो? उहो किला उहो डीजी हो, हाँ सिंध सेक्रेटरी में वापिस उन कमु करायो सॼो हितां कढियो सोलंग स्टाफ तक बाउंड्री सॼी हणाई। ठीकु आहे। उन खां पुठियां पोइ इहो कमु कोन थियो, भले बाक़ाइदे टीमूं हिते ईंदियूं हुयूं, बाक़ी नक्शा बणजंदा, ॿिया बणजंदा, 24 घंटा कमु हलंदो हो। उन खां पुठियां पोइ कमु जीअं बंदि थियो पोइ जेको बंदि आहे। उनखे घणो टाइम थी वियो? उन कम से कम 3 साल थी विया आहिनि। 3 साल? हा 3 साल थी विया कमु बंदि थियण? हा मां पाण हुन सां गॾु ड्यूटी कंदो हुउसि न, मां पाण हिते ड्यूटी में हुउसि, कचे मूंखे बि रखी हुई। हाणे कलीमुल्ला साहब नथो अचे? हाणे कलीमुल्ला रिटायर थी विया, उन जी जॻह ॿियो आयो आहे। ॿियो माण्हू उनखे ख़बर न आहे त हिते क़ब्रिस्तान आहे? उनखे ख़बर आहे, पर किलार खे अचे थो चङा, रोज़ु अचे थो, हर डेली अचे थो, उहो बि चकर। छा नालो आहे? नालो मूंखे ख़बर कोन्हे, भाउ सां गॾु वेंदा आहिनि ऑफिस में त उहे अचनि था, रोज़ु वेहनि था, पोइ नार नूर कनि था, पोइ वेहनि था डिस्कस। हिकिड़ी ख़ूबसूरती आहे मगली खां पोइ जेको आहे तमामु कहिड़ो ख़ूबसूरत। ही ख़ूबसूरत आहे उन कलीमुल्ला लाशर छा प्रोग्राम आहे म्यूज़ियम बनाइण जो। हा उन हर गम में उन प्रोग्राम हुई, टैंकियूं बेंकियूं पाणी बनियूं पियूं न, सभु उन करायूं। उनजे न पौधा लॻाईंदासीं, ॿिया लॻाईंदासीं, प्रोग्राम वॾो बनियल हो उन हिसाब ते। पोइ कलीमुल्ला लाशर साहिब रिटायर थियो, पोइ उन खां पुठियां वरी को कमु ई कोन थियो। पोइ पहिरियां उहो नक्शा त बनाए, असांजे दौर में नक्शा बनाई कई, सभु कुझु कई, क़बरनि जी रिपेयरिंग बि सॼी करायूं। बाक़ाइदे ते अचंदा नक्शा बणजंदा ऐं पथर बि बनाईंदा, मज़दूर कमु बि कंदा। हीअ टोटल क़ब्रिस्तान आहे 40 एकड़ ते। सही आहे साईं। असां गवर्नमेंट सिंध खे इहो अपील कंदासीं त हिन क़ब्रिस्तान जे मथां को नज़रसानी कयो वञे, त हिन क़ब्रिस्तान खे बचाइण जे लाइ कोई उपाउ वरिता वञनि, हीअ रस्ता बंदि कया वञनि, ऐं हीअ जेको हिते गाॾियूं माण्हू लताड़नि था, क़ब्रिस्तान जी बेहुरमती करनि था, ऐं हिते चोर वरी चोर छा कंदा आहिनि, हीअ जेके क़दीमी पत्थर जेके रखियल आहिनि, इन पत्थरनि खे टोड़े खणी था वञनि। ही पत्थर काफ़ी पत्थर ही जेके आहिनि क़ब्रिस्तान जा उहा चोराइजी चुका आहिनि, ऐं इन्हनि खे बचायो वञे। ही औकाफ़ खाते वारा हिन खे पंहिंजे नज़रसानी हेठि हिन खे 4 दीवारी कढी छॾनि, 4 दीवारी खां पोइ हिकिड़ो गेट लॻाइनि, ऐं मुंहिंजे ख़्याल में त हिते मुलाज़िम बि रखियलु आहे, पर मुलाज़िम बि पंहिंजो नज़र कोन थो अचे। हाणे पाण हिते बीठा आहियूं, स्टोरी कयूं पिया त को मुलाज़िम वग़ैरह हिते कोन आयो अञा ताईं, न को ज़ाहिर बि आहे। ऐं हिन असांजो इहो मुतालबो आहे त हिन क़ब्रिस्तान खे गवर्नमेंट सिंध पंहिंजे तरफ़ां महफ़ूज़ करे ऐं क़दीमी तौरु हिन क़ब्रिस्तान खे हिकिड़ो ज़ाहिर करे, त जीअं माण्हू हिते ही क़ब्रिस्तान थी सघे थो कि ॿिए कंहिं मुल्क में हुजे हा, त हिते अंग्रेज़ अचनि हा, घुमी फिरी वञनि हा। ही अंग्रेज़नि खे हिननि जो जेको आहे ऐं ॿियनि क़ौमनि खे हिननि जो लाचार आहे, लेकिन असांजे सिंध गवर्नमेंट खे पंहिंजे हेड़े वॾे माना हीअ जेको आहे त ईअं सम्झो त हीअ क़दीमी असांजे हिकिड़ा निशानियूं आहिनि, उन्हनि खे गुम करण जे लाइ गवर्नमेंट बीठी आहे, लेकिन हिन खे संभालण जे लाइ कुझु नथी करे। फारूक भंगवार, सोच TV, कराची।